मुहाणनि बाबति हिकिड़ी स्टोरी कई पे मूं उन बाबति कुझु किताब पढ़िया दोस्तनि जा सुठा किताब हुआ पर कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हुयूं जेकी मूंखे सम्झ में कोन आहिनि। सो काल्ह राति वेठो हुयुसि सोचियमि त जेको आहे सो हिन मुहाणनि जे मामले ते रिसर्च कजे। राति दोस्त सलाह आई ऐं मां बि मच्छी जे शिकार ते निकिरी पियुसि। सॼी राति मुहाणनि सां गॾु हिकु मज़दूर जीअं मच्छी जो शिकार कयो घोड़े ते। सॼी राति कोन सुतासीं। मच्छीअ जो शिकार कीअं थींदो आहे, बन यानी ॼार कीअं उछलिबो आहे ऐं ॿाहिरि कीअं कढिबो आहे, मच्छी केतिरे मिक़दार में अचे थी, मुहाणनि सां कहिड़ा मसइला पेश अचनि था, छाकाणि जो हूअ समुंड जो सीनो चीरे मच्छी जे शिकार ते वञनि था। उन्हनि खे मुहाणनि सां ख़ासि तौर ते मूं अॼु जेका राति मूं तजुर्बो कयो उहो किताबनि में ॻाल्हियूं कोन थियूं मिलनि। मुंहिंजी नेचर आहे त जॾहिं बि कंहिं बि मामले ते आउं स्टोरी कंदो आहियां या डॉक्यूमेंट्री ठाहींदो आहियां, कोशिशि कंदो आहियां त ग्राउंड रियलिटी ते वञी तजुर्बो हासिलु कयां। मूं इन खां अॻु में बि काफ़ी मौज़ूअनि ते स्टोरीज़ कयूं आहिनि, डॉक्यूमेंट्रीज़ कयूं आहिनि। पोइ उन्हनि माण्हुनि सां गॾु रहणु मूंखे बहितरु लॻंदो आहे। उन्हनि जी नेचर सम्झण जी कोशिशि कंदो आहियां त उहे कहिड़ी नेचर आहिनि, उहे कीअं रहणी करणी कीअं आहे, ॻाल्हाइनि कीअं था, खाइनि कीअं था, पीअनि कीअं था, उथणी वेहणी कीअं आहे। यकीन कयो ॾाढो मज़ो आयो। थकिजी बि पिया आहियूं छाकाणि जो मच्छी जो शिकार एॾो सवलो न आहे हूंदो। इनशाला तमामु जल्द हिकिड़ी अहिड़ी बहितरीनु स्टोरी खणी ईंदासीं जंहिंखे ॾिसी तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो त मुहाणो समुंड जो सीनो चीरे कहिड़ी रीति पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र, पंहिंजे पेट जो पालना कीअं